नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी त अव्हांखे असां लाड़काणे मां अहम ख़बर ॾींदा हलूं त लाड़काणे जे शेख ज़ैद वुमेन इस्पताल में जेको आहे त एडिस जो आलमी डे मल्हायो वियो आहे। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो दोला त एडिस जेका आहे तेज़ी सां पखिड़िजी रही आहे, उन जा कहिड़ा कारण आहिनि ऐं ॾिसो पिया त हिन वक़्तु जेका मौजूदा जेका सूरत हाल आहे, ख़ासि करे मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त जेको हजमनि जो कमु आहे, ख़ासि करे उहो ब्लेड जेको आहे त नओं इस्तेमालु कोन था कनि ऐं उन खां अलावा जेको आहे त शयूं कटियल शयूं जेके रेड़नि ते पयूं आहिनि उहे जेके इस्तेमालु थियनि पियूं, उन जे हवाले सां सफ़ाई नाक़स हुजण जे करे जेको आहे त उन जे हवाले सां एडिस जेके वधण जा ख़तरा आहिनि। हिन वक़्तु चाणका मेडिकल कॉलेज जा जेको आहे त मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर गुलज़ार तुंजो ऐं डिप्टी कमिश्नर लाड़काणो जेको आहे त शिरकत कई आहे। अॼु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाणका मेडिकल कॉलेज इस्पताल जा प्रिंसिपल सदर ज़मीर अमन सूमर जेको आहे त ख़ुसूसी तौर शिरकत कई आहे ऐं डॉक्टर सकीना गा जो नर्सिंग स्कूल जी प्रिंसिपल आहे उन शिरकत कई आहे। नाज़रीन वधीक ॾिसो पिया त हिन वक़्तु जेको आहे सूरत हाल आहे जेको प्रोग्राम जे हवाले सां मां तव्हांखे अपडेट कंदो रहां त शेख ज़ैद वुमेन इस्पताल लाड़काणे में जेको आहे तमामु फ़िक्र मकतब जी शख़्सियतनि जेको आहे त शिरकत कई आहे। वधीक नाज़रीन ॾिसंदासीं डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बुलंद जी रिपोर्ट। गवर्नमेंट एफर्ट्स भी वठे थी त जेके ग्रास रूट ते असां आहियूं, असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि एफर्ट्स जो आवाम ताईं फ़ाइदो पहुचायूं। ऐं MS साहब जी जिन जी जेका ॻाल्हि आहे त जेके रेगुलेटेड करणा आहिनि हेल्थ सेंटर, इंशाल्लाह जल्दी आऊं DCs खे कॉल कंदुसि, तमामु DHOs खे बि, ऐं जेके बि असांजा मेडिकल सेंटर आहिनि सभिनी पूरी डिवीज़न में हुननि जो डेटा बि वठूं था, उन्हनि सभिनी खे चऊं था त महिरबानी करे अहिड़ियूं शयूं कनि जंहिंसां हिन बीमारी जो फैलाव रुकिजी सघे। तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं मुंहिंजे लाइ साईं जेॾी महिल कमु हुजे आउं हाज़िर आहियां। हेल्थ ऐं एजुकेशन मुंहिंजी प्रायोरिटी नंबर ॿुधाइनि पिए त नंबर 1 ते इंशाअल्लाह ताला जल्दी कमु कंदासीं। पाकिस्तान जिंदाबाद। सराजी तहसील पेश थो कयां। चाणका मेडिकल हॉस्पिटल में जेके एड्स जो सेंटर है, TPN जो अवेयरनेस हितां जो MS DHO या ॿिया जेके बि हितां जा आहिनि सभिनी जिनी ॾाढो सुठो अवेयरनेस प्रोग्राम अरेंज कयो आहे, जेको सुठो मैसेज वेंदो, जेको अवेयरनेस थींदी असांजी पब्लिक खे ख़बर पवंदी त असां हिन बीमारी खां बची सघूं था ऐं जेकॾहिं को बीमार थियो आहे त हुनजो इलाज बि थी सघे थो। हुनखे अछूत न सम्झूं, हिकिड़ी बीमारी आहे जी हेपेटाइटिस आहे, DC थी इहा इलाज थी सघे थो। उन करे मुंहिंजो आहे मीडिया जे थ्रू अवेयरनेस ॾियो त जॾहिं असांखे जाम दुकान ते वञूं त हुनखे पंहिंजा धोई वटि साफ़ करे वठंदा, जॾहिं रंध कढाइण वञूं या रंध मरम्मत कराइण वञूं डॉक्टर वटि हुनजो बि ॾिसूं था जेके आहिनि उहे रंध कढण वारा औज़ार उहे साफ़ करना आहिनि। इंजेक्शन लॻे थी त असां डॉक्टर खे पाबंद कयूं था असांखे नई इंजेक्शन भले तव्हां उन जा 5 रुपया वधीक चार्ज कयो, असांखे बि इहो थोरो पंहिंजो कदम पाण खणो। सज्जन आहे डॉक्टर ज़मीर अमन सूमर जी का ॻाल्हि थोरा जो आलमी डे आहे जेका तो एडिस जे हवाले सां जोड़ा सिंध मुंहिंजी हवाले डे आहे। मेहरबानी। अॼु असां जी दुनिया में ही वर्ल्ड एड्स डे मल्हाए रहिया आहियूं। तो अॼु असां चाणका मेडिकल कॉलेज डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ गायनी में हिकिड़ी अवेयरनेस प्रोग्राम रखियो हो, जंहिंमें न सिर्फ़ु डॉक्टर पर सिविल सोसाइटी जे सभिनी माण्हुनि खे घुरायो असां माण्हुनि खे अवेयरनेस ॾियूं त एड्स छा आहे ऐं उनजी प्रिवेंशन असां उनखे बचाव कीअं करे सघूं था ऐं जेकॾहिं कंहिंखे आहे त उनजो इलाज जेको मुमकिन आहे, असांजा सेंटर कहिड़ा आहिनि, उनजो इलाज कीअं थी रहियो आहे, त जीअं उहा पब्लिक में हर माण्हू खे ख़बर पए त हिन जेका विंदड़ बीमारी आहे इनमें असां जेका सभिनी खे अवेयरनेस जे लाइ मुख़्तलिफ़ जेका सेशन रखियोसीं, जिन में असांजी जेका स्पीच थियूं इहे अवेयरनेस बीमारी आहे एड्स इहा लाइलाज न आहे, इलाज आहे, इन जे लाइ इलाज आहे। तो सभई असां माण्हू इन बीमारी खां डिॼूं न, इन खां नफ़रत न कयूं ऐं जीअं ॿिए बीमारियूं थी बीमारियूं असांजे रोज़मर्रा जे उथण वेहण में इहा बीमारी नथी जेका पकड़िजी सघे, जीअं खाइण पीअण आहे, कम करण आहे, बाक़ी कुझु शयूं जी जिनसी तालुकात आहिनि, सिरिंज जो रिलीज आहे, इन्हनि खां जेका अवेयरनेस प्रोग्राम रखियो आहे ऐं सभिनी खे ॿुधाईंदा त हीअ जेका
असांजा सेंटर कमु था सतरी शेख ज़ैद में आहे सिविल हॉस्पिटल मेडिकल सेंटर आहे बीड्स में आहे इन जो इलाज आहे फ्री ऑफ कास्ट इलाज आहे फ्री ऑफ कास्ट जेका थो उनजी इन्वेस्टिगेशन थियूं इन खां डिॼणु न घुरिजे इन्हनि खां नफ़रत न करणु घुरिजे ऐं हर माण्हू खे घुरिजे त पंहिंजो इहे सभई रिटर्निंग रिपोर्टूं कराइनि इन सां असां पाण खे महफ़ूज़ कंदासीं मुआशरे खे महफ़ूज़ कंदासीं